हिन वीडियो में असां लीस्ट कॉमन मल्टीपल यानी नंढी आम भाॼियूं उपत मालूम कंदासीं 30 ऐं 25 जो। असां पनो कढूं जिते सवाल हल कयूं। हाणे हिते असांजा कम वारा अदद बि आहिनि, हिकु 30, ॿियो असांजो कम वारो अदद आहे 25 ऐं इनखे मां मुफ़रिद जुज़ो ज़रबी तरीक़ेकार जे ज़रिए हल कंदुसि। हाणे इनखे हल करण लाइ असां ॿिन्ही अददनि खे मुफ़रिद जुज़नि में टोड़ींदासीं। त 30 जा मुफ़रिद जुज़ आहिनि, पहिरियों 2 ज़रबिया 15 थी वेंदो 30, 15 खे वधीक टोड़ींदासीं त 3 ज़रबिया 5 थी वेंदो 15। असां 30 खे लिखी सघूं था 2 ज़रब ॾियूंसि 3 सां, ज़रब ॾियूंसि 5 सां। इहो मुफ़रिद जुज़नि में 30 बणी पियोसीं। हाणे 25 जा मुफ़रिद जुज़ा कढूं त 25 खे असां लिखी सघूं था 5 ज़रबिया 5। त हाणे 25 जा मुफ़रिद जुज़ा असांखे मिली विया त थींदो 5 ज़रबिया 5। त हाणे नंढी आम भाॼियूं उपत यानी लीस्ट कॉमन मल्टीपल, इनखे लिखंदा शॉर्ट में LCM। असां ॾिनल अंगनि जी मालूम कंदासीं कि ॾिनल छा आहे 30 ऐं ॿियो अदद आहे 25। उहो अहिड़ो अंग हूंदो आहे जंहिंजो मुफ़रिद जुज़ो ज़रबी हिन ॾिनल असांजे अंगनि जे मुफ़रिद जुज़नि जो सुपर सेट यानी मातहत सेट हुजे, या उहे सभु अंग जेके कंहिं हिकु अदद में जेतिरा भेरा आया हुजनि। हाणे जेको LCM हूंदो 30 जो ज़रबींदड़ हूंदो त 30 सां हुनजो वंड थियणु लाज़मी आहे। त असां हिते लिखी सघूं था 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5। इहो त 30 थींदो ऐं 30 थी करे इहो उन ज़रबींदड़ खे मल्टीपल खे वंड करे सघे थो। हाणे 25 जे लाइ असांखे हुजणु खपे हिते 5 ज़रबिया 5। ठीकु आहे, त हाणे असां वटि हिकिड़ो 5 आहे, ॿियो 5 कोन्हे। त असांखे हाणे इन LCM खे या नंढी या भञुपत खे 25 सां बि वंड करिणो आहे। इन करे असां लिखी सघूं था 5 ज़रबिया 5। त हाणे हे थी वियो असांजो 25। हाणे 30 ऐं 25 ॿी सां ज़रब थी सघे थो, त इनखे असां चई सघूं था नंढी आम भञुपत, जंहिंखे असां मुफ़रिद जुज़ो ज़रबी ज़रिए कढियोसीं। हिते मां मज़ीद मुफ़रिद जुज़ा बि ज़रब कराए सघां पियो, पर हिते असांखे घटि में घटि मुफ़रिद जुज़ा आहिनि जेके 30 ऐं 25 सां वंड करण लाइ लाज़मी घुरिजनि। ऐं अगरि मां इन्हनि मां को बि जुज़ो कटे छॾियां त उहो 30 ऐं 25 ॿिन्ही सां वंड न थिया। अगरि मां 2 कटे छॾियां त असांजो 30 सां वंड न थिया। अगरि मां 5 मां हिकिड़ो कटे छॾियां त असांजो 25 सां वंड न थिया। अचो त हाणे हिनखे ज़रब करे ॾिसूं। असांजी LCM जी मुफ़रिद जुज़ो ज़रबी आहे, जंहिंजी ज़रब थींदी 2 ज़रबिया 3 थींदा 6। 6 खे ज़रब कंदासीं 5 सां थींदा 30। 30 खे ज़रब कंदासीं 5 सां, असांजो जवाबु ईंदो 150। त हाणे पक करण लाइ असां पंहिंजो जवाबु चेक कंदासीं त असांखे लिखंदासीं 150, चेक कंदासीं त असांखे ॾिसो जवाबु सही मिलियो।